नाज़रीन, राणीपुर में सिंधियत बि संगत पारां क़िताबी मेलो लगायो वियो। पेश आहे गुलाम शबीर जूने जो जी रिपोर्ट। नाज़रीन, अवी ॾिसी रहिया आहियो त असीं मौजूद आहियूं राणीपुर में ऐं किताब इंसान जो बहितरीन दोस्त आहे ऐं उन किताब मां वधीक जेके इंसान खे ॼाणियूं मिलंदियूं आहिनि। साइंस जे हवाले सां ॻाल्हि कजे त उन में जेका साइंस तरक़ी कंदी आहे उहा बि किताबनि मां ई मिलंदी आहे। उन हवाले सां 3 ॾींहंनि वारो मेलो लॻायो वियो आहे राणीपुर में किताबनि जो। अचो त हितां जे शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उहे केतिरे जेको आहे हद ताईं किताब ख़रीद कनि था। इंडस वैली रीडर्स क्लब दादू तरफ़ां ही बुक स्टॉल लगायो वियो आहे जंहिंमें 25 खां 40% डिस्काउंट ॾिनो पियो वञे। नौजवाननि जी रीडरशिप त तमामु घणी आहे हिते ऐं इहो पढ़ंदड़नि ते हाणे आहे त हू कहिड़े मौज़ूअ में दिलचस्पी वठनि था। इल्म जा ॼाण जा खज़ाना मिलनि था ऐं इंसानी ओसर थिए थी। माण्हू खे मुतालिया तजुर्बा थियनि था। हिकु घुमी करे माण्हू ॼाण हासिलु कंदो आहे, मुतालियो हासिलु कंदो आहे। हिकु किताब पढ़ी घर वेठे किताब पढ़ी दुनिया जे मुल्कनि जी क़ौमुनि जी ॿोलियुनि जी जेका ॼाण हासिलु कंदो आहे। जीअं हुज़ूर जन जो चवणु आहे त ॼमण खां मरण ताईं इल्मु हासिलु कयो त जेको तव्हांखे किताब मिले उनखे तव्हां पढ़ो, रीड कयो त तव्हांजे इल्म में इज़ाफ़ो थींदो। असां वटि किताब जो जेको रुझान आहे उहो ख़तमु थींदो पियो वञे ऐं असांजो जेको सॼो इल्मु अदब ॼाण तारीख़ सक़ाफ़त जेको आहे उहा किताबनि में मौजूदु आहे। उनखे प्रोमोट करण लाइ माना असां इहा कोशिशि कई आहे त राणीपुर हूअं त असां ॾिसूं त कमर्शियल तौर ते वॾो शहरु आहे ऐं तालीमी हवाले सां सुठा इदारा आहिनि, पर हिते जेकी हिकिड़ी खोट हुई उहा ई त हिते जेको आहे अदब जे हवाले सां न पियो थिए।